नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साहीअ खां पोइ ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं। उमर काज़ी साहब सां इहो सिलसिलो जारी आहे। हू शेख अयाज़ सां वेझो रहियो, शेख अयाज़ खे हुन कीअं ॾिठो, मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते हू ॿुधाए पियो असांखे। ॾाढा मज़ेदार वाक़िआ आहिनि। काज़ी साहब, शेख अयाज़ तमामु घणा किताब पढ़ंदो हुओ ऐं किताबनि सां हुनखे इश्क़ु हुयो। उहो किताबनि खां सवाइ हुनजी सरंदी न हुई। कीअं ॾिठो तव्हां हुनखे किताबनि जे मामले में? मां कॾहिं बि अयाज़ खे किताबनि खां अलॻि ॾिठो ई कोन। किताब लाज़िमो मलज़ूम। हा, हुनजी माना बेड ते, हुनजी डाइनिंग टेबल ते किथे माना किताब जो आहे, हुनजो वस हुजे त हू शायदि बाथरूम में बि किताब खणी वञे। ऐं हू किताबनि जी सफ़ाई सुठाई ऐं उन्हनि जो इंतिहाई ख़्यालु रखंदो हुयो। ऐं बल्कि हिकिड़ो जेका आहे, मूंखे हिन चयो त मूंखे हूरी नूरानी वटि वञ ऐं मूं उन किताब मुंहिंजा खणी आया, पर यादि करे हुन में काज़ी अब्दुल सत्तार नावेल जो ग़ालिब ते लिखियलु आहे, उहो लाज़मी आणींदे। सो मां हूरी नूरानी वटि किताबनि जो बंडल खणी आयुमि। हुन में इहो काज़ी अब्दुल सत्तार नावेल पियो, त उहो जॾहिं हुनखे तमामु घणो उत्साह हूंदो हुयो। ऐं हू एॾो माना फास्ट रीडर हूंदो हो जो हथ में किताब खणी ऐं जेको आहे विच में ॿी ॻाल्हि अची वई। हू जेको मशहूरु जेको न हुयो ब्यूरोक्रेट जंहिं किताब लिखा सफ़र नसीब ऐं ईरान जो जेको हुन ते RCD हाईवे ते बि हू प्रोजेक्ट डायरेक्टर हुयो, हुनजो ॿियो किताबु आहे, हुनजी उर्दू ॾाढी शानदार हुई। हुनखे हुनजो किताबु सफ़र नसीब ॾाढो मक़बूल वियो। हुन जेको नओं किताबु आयो त आया उहो घुरायो त हेॾो मोटो किताबु हुयो, उहो खोले यकदमि हेॾां होॾां ॾिसी करे 2 मिंटनि में चई त हीअ किताबु अहिड़ो सुठो न आहे जहिड़ो सफ़र नसीब हुनजो किताबु। हुनजी माना एॾी माना नज़र हूंदी किताब ते। सो ॻाल्हि पई हली हुन हूरी नूरानी ऐं ग़ालिब वारे नाविल ते। तूं बंडल जो खोलियोसीं त हुनजो डस्ट कवर थोरो फाटी पियो त मूंखे चई काज़ी इहो वाइट टेप पई अथव, इहा खणी हिनखे लॻाए छॾियो। मूं चयो साईं हीअ त कुझु बि कोन्हे। मूंखे चई काज़ी मां औरत जे दुपटे में, अक़ीदत तव्हां ॾिसो न, औरत जे दुपटे ऐं किताब जे डस्ट कवर में कोई फ़र्क़ु न सम्झंदो आहियां। जे औरत जो दुपटो मेरो हूंदो, गुंजड़ियल हूंदो, हुनजी सॼी पर्सनैलिटी डैमेज थी वेंदी। पर जेकॾहिं ईअं ई किताब जेको डस्ट कवर मेरो हूंदो या फाटल हूंदो त मूंखे किताबु खणण ते दिलि न चवंदी आहे। ईअं हिकु दफ़े लिखियो बि अथई त हर मुंहिंजो जेको ताज़ो किताबु छपिजी ईंदो आहे, उहो मुंहिंजी ॼण त नई महबूबा वांगुरु मूंखे लॻंदो आहे। ऐं उन सर वर्क ते मां हथ ईअं फेराईंदो आहियां जीअं नई महबूबा जे ॻलनि ते हथ फेराईंदो आहियां। हीअ जेको छोलियूं ॿोलियूं समुंडियूं जेको हूरी नूरानी वॾे शौक़ सां छपाए, उनजी ॾाढी ट्रेजिडिक बि कहाणी आहे। हा, उहो बि कॾहिं ज़िक्र निकिरो त ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुमि। त उन में असांजे दोस्त नूर अहमद अयाज़ जिन बि माण्हुनि ते सां शाइरी में मुखातिबु थियो आहे, उन्हनि जो नालो न, जीअं साईं GM सैद आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे या ॿियनि ते, पर हीअ नूर अहमद असांजो हिकिड़ो ख़ुशनसीबु दोस्त आहे। उनजे लाइ अयाज़ हुनखे मुखातिबु थी नज़म लिखियो आहे त हीअ जेको आहे सो छाती ते ॾिस खूरा अथई, जगत में बरनि से समूरा अथई, हा ॾिस नूरा, ईअं हिकिड़ो तवील नज़म आहे। बल्कि नज़म जी ॻाल्हि निकिती त मां इहो चवंदुमि त भई अयाज़ जा नज़म बि एतिरा स्ट्रांग आहिनि जेतिरो अयाज़ जो ग़ज़ल शानदार आहे। अयाज़ सां बेडलक इहो रहियो त हुनखे न सुठो मौसीक़ार मिलियो, न हुनखे सुठो को पब्लिशर मिलियो। शायदि इहा ॻाल्हि रिपीट थी वई हुजे मुंहिंजी, ॿियो तव्हां ॾिसी वठिजो। पर इहो जेको आहे सो असां वेठा हुजूं, नूर अहमद बि गॾु हुजे त हुनखे चई साईं इहो मूंखे नज़म त पढ़ी ॿुधायो। उन ज़माने में इहो मोबाइल वग़ैरह न आया हुआ त उहो रिकॉर्डिंग थी न पई सघी। त हुन जेको काज़ी मंज़र आहे न, त उहो जेको डमी हुई उहो खणी ॾिनो। हुनखे चई यार नओं आयो आहे न, उहो खणी ॾे, तूं तव्हां पढ़ी ॿुधाए। हालांकि को फ़र्क़ु न हुयो, पर हुनखे नओं ऐं ख़ूबसूरत किताबु हथ विझण में मज़ो ईंदो हो। थॉमस एंड थॉमस ते केतिरो वेंदो हो यार? थॉमस एंड थॉमस ते छो जो ही उते ट्रैफ़िक जा इशू हूंदो तव्हांखे हुआ घणा, पर इहे थॉमस एंड थॉमस, हा उन्हनि खे अयाज़ फ़ोन करे छॾींदो, उन्हनि वटि को नओं किताबु ईंदो त उहो अयाज़ खे फ़ोन कंदा हुआ ऐं अयाज़ मूंखे चवंदो हुओ मां हुतां किताबु उन खणी ईंदो हुउमि। पोइ जेको पेमेंट जो सिलसिलो हूंदो हुओ उहो अयाज़ पाण कीअं कंदो, छा कंदो, उन्हनि जो माण्हू अची चेक खणी वेंदो या हू कैश वठी वेंदो, न उन्हनि कॾहिं मूंखां पेमेंट घुरी न। शेख साहिबु मूंखे इन मामले में जेको आहे, ऐं मां इहो कोशिशि कंदो हुउसि त, ऐं इहो त मुंहिंजे ज़हन में इहो बि हूंदो हो
ती शेख बि आहे ऐं शिकारपुर जो शेख बि आहे, त अहिड़ी का मां एक्टिविटी न कयां या अहिड़ो न कयां जो शेख साहिब खे मूं ते कोई शक जागे। शिकारपुर खे केतिरो सारींदो हो या मिस कंदो हो या न? न, हू शिकारपुर खे बिल्कुलु बि जो आहे सो एॾो घणो यादि न कंदो। उहो बसि एतिरो ई हुयो ज़िक्र हुनजो जेको हुन पंहिंजे किताबनि में। सही आहे, बाक़ी हूअं हिकिड़ो इमोशनल अटैचमेंट थींदी आहे पंहिंजे जनम भूमि। उन खां वधीक हू सखर जे हवाले सां ॻाल्हि कंदो हुयो। सखर ते त लिखियो अथई कंहिंखे मुंहिंजी शाइरी सम्झणी आहे त सखर जी वञी गर्मी ॾिसी अचे त कीअं। बिल्कुलु हुनजो हवालो हुन वैन गॉग जे सनफ्लावर वारी पेंटिंग सां ॾिनो आहे। अवां त किताबनि जी ॻाल्हि कई, पर अयाज़ खे पेंटिंग सां बि एॾो प्यारु हुयो। अच्छा, हीअ जेको किताबु आहे भिटाई जे रिसाले जो जेको तर्जुमो, हिन जो ॿियो एडिशन छपियो। हीअ पंहिंजो चीफ मिनिस्टर हुयो केरु, इहो जेको छा नालो हुओ, मशहूरु माण्हू रहियो, वॾो सियासतदान जेको आहे न दा जाम सादिक अली चीफ मिनिस्टर हुयो। ऐं इहो हिन अतामम मेमण जेको PA बि हूंदो हुयो शेख साहिब जो यूनिवर्सिटी में, उहो हुन वक़्त में डिप्टी सेक्रेटरी हूंदो हो, त उनजी मार्फत जो आहे सो इहो छापो छपियो ऐं लख रुपया शेख साहिब खे मिलियो, जंहिंमां हिन 25,000 रुपया पंहिंजी दादली जेका ॾोहिटी हुई रुमासा, पिंकी हुनखे, हा पिंकी प्यार में सॾींदा हुआ, उनखे ॾिनई, उहा उन्हनि ॾींहंनि में हुते आयल हुई। ऐं उन खां अलावा असां माना एॾियूं पेंटिंग्स ख़रीद कयूं ऐं उन्हनि खे फ्रेम करायोसीं जो घर में का जॻह न बची हुई जेको आहे सो हुन 2-3 क़ुरानी आयात वरितियूं सिर्फ़ु पंहिंजी घरवारी खे थधो करण लाइ, त हू माना चिड़े न, हू चिड़े न, मूंखे चई काज़ी हीअ बि ज़रूरी आहे न, ज़रीना जो आहे उहो हिन माना स्पेस न छॾियो घर जे अंदरि जिते पेंटिंग न। तमामु मुसवरनि जो उन जा बजा ज़िक्र कयो आहे, रिम्ब्रांड, वान गोग सां हुनखे तमामु घणो इश्क़ हुयो। वान गोग जी पेंटिंग्स हू ॻोल्हींदो हुयो। असां कंहिं ज़माने में हिते डिफेंस में हिकिड़ी मार्केट हूंदी हुई जेका संडे मार्केट, उन में ॾाढा पेंटिंग्स जा बुक ईंदा हुआ, शिप जा शिप भरी, ऐं अयाज़ हू असां माना उन मज़दूर करे किताब खणी वेंदा हुआसीं पेंटिंग में। सॼी दुनिया जे जेको आहे सो पेंटिंग जा बुक्स उते ईंदा हुआ, पोइ तूं मार्केट ई ख़तमु थी वई, ऐं उहे जो आहे सो सभु फ्रेम कराए उहे पढ़ंदो हुयो। पोइ चवंदो कादी हाणे हीअ मूं पेंटिंग सिलेक्ट कई वञे, तव्हां मूंखे फ्रेम कराए ॾियो, पोइ मां हुनखे उहे फ्रेम। लिखण जो घणो कहिड़ो वक़्तु रखंदो? राति जो वक़्तु, हा राति जो घणो वक़्तु। शेख साहिबु सुबुह जो सवेर उथंदो हुयो निंड मां, नाश्तो कंदो हुयो, नाश्तो करे वरी हू सुम्ही पवंदो, पोइ हू 12 बजे 12:30 बजे उथंदो हुयो, पोइ ही पढ़ंदो हुयो, ॾींहं जो हू पढ़ंदो हुयो ऐं राति जो देरि ताईं लिखंदो हुयो। ऐं निंड जी गोरी खां सवाइ हुनखे निंड न ईंदी, ऐं निंड जी गोरी जो आहे सो खाई जो आहे सुम्हंदो हुयो। पोइ सुबुह जो वरी सवेर उथी नाश्तो करे, खाधे पीते में इंतिहाई सादो हूंदो हुयो, इंतिहाई मुहतात हूंदो हुयो, पंहिंजी हेल्थ जे बारे में हू तमामु घणो कॉन्शियस हूंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं मां हुन वटि मूंखे चई काज़ी इहो जेको आहे सो मूं हींअर जेका आहे सा जेको आहे पढ़ियो आहे हिन में इंसाइक्लोपीडिया में, त जेका कुल्फ़ा आहे जंहिंखे पाण लूणक सॾींदा आहियूं, उहा जेका आहे सा दिलि जे नसनि खोलण लाइ तमामु बहितरीनु आहे। त इहा सुभाणे यादि करे मुंहिंजे लाइ कुल्फ़ा वठी अचे। इहो जेको आहे इहा सब्ज़ी ईंदी आहे सिर्फ़ु 2 महीना, जून जुलाई जी गर्मियुनि में इहा तमामु घणी सब्ज़ी, हू इन तमामु जो आहे मुहतात हूंदो हुयो, पंहिंजी बीमारी जे बारे में हुनखे तमामु घणी नॉलेज रहंदी हुई, ऐं अहिड़ियूं शयूं खाईंदो हुयो जेके दिलि जी ताक़त लाइ। त हुनखे मूंखे अफ़सोस थींदो आहे पंहिंजे दोस्तनि ते, पंहिंजे बुज़ुर्गनि ते, त उहे चवंदा अयाज़ मौत खां थो डिॼे, हालांकि ईअं कतई कोन हुयो, हू पंहिंजे मौत खां बिल्कुलु कोन डिॼंदो हुयो, पर हुनखे अहसासु हूंदो हुयो त मां बेड ते न मरां। मूंखे चवंदो हुओ त काज़ी हीअ चाहिनि था जोए वारा या ॿिया, इहो चाहिनि था त अयाज़ जेको आहे हैदराबाद जोतोई वांगुरु जेको आहे न बेड ते पियो हुजे ऐं असां अॻियां माइक रखी हुनखां इंटरव्यू वठूं, त ईअं थींदो कोन। हा ईअं न थींदो, ख़ुदा मूंसां एतिरो न फिटाईंदो। ऐं इहो जेको आहे सो उन करे उहो तमामु घणो इन्हनि शयुनि जो तमामु हेल्थ कॉन्शियस, केतिरे मिक़दार में खाइणु घुरिजे, हा पंहिंजो
फ्रूट या असां सिंधी माण्हू घणो करे बीमार थींदा आहियूं पोइ फ्रूट खाईंदा आहियूं, पर हू जेको आहे मुस्तक़िल फ्रूट रोज़ाने बुनियाद ते फ्रूट खाईंदो हुयो। या उन खां अलावा हुन पंहिंजे हेल्थ ते छाजे करे हुनखे ख़बर रही त मां हेल्दी हूंदुसि, जहिड़ो हूंदुसि त पोइ ई लिखी सघंदुसि ऐं पढ़ी सघंदुसि। त इन करे हुनजी अवलीन तरजीह हो लिखणु हो। इन करे पोइ हुन उहे सभु कम छॾे ॾिना, सिगरेट छॾे ॾिनई, विस्की छॾे ॾिनई, इहे सभु शयूं छॾे ॾिनई सिर्फ़ु इन करे त मां जहिड़ो रहां हेल्दी रहां लिखी सघां। बिल्कुलु सही। हुनखे हिकिड़े दफ़े मुंहिंजे साम्हूं मुजीब पीरज़ादो आयो, वकील मशहूरु वकील, अयाज़ सां गॾु उते ई जूनियर हूंदो अयाज़, ऐं हुनखे उस्ताद करे छॾींदो हुयो शेख अयाज़ खे। त हुनखे जो आहे सो मुजीब हिते कराची में तमामु वॾो नालो कमायो ऐं तमामु वॾो वकील हुयो। जे बावजूद बि अयाज़ खे हुन चयो उस्ताद जो आहे सो जेकॾहिं तूं इजाज़त ॾी त मां पटीशन जो ड्राफ्ट जो आहे अव्हांखे ॾेई वञा, 50,000 रुपया तव्हांखे मां हर पटीशन ड्राफ्ट। हुनखे चई यार मूंखे ज़रूरत आहे पैसनि जी, पर एॾी बि ज़रूरत कोन्हे, मां जीअं फाइल फिटो करे आयो आहियां सखर में, हाणे मां हुनखे खणणु नथो चाहियां, मां हीअ पंहिंजो कमु कंदुमि। हाणे हुनखे इहो कोन्हे त भई को हवस हुयो पैसनि कमाइण जो, पर हू इंतिहाई मुहतात माण्हू हुयो जो आहे सो हू ज़माना शनास माण्हू हुयो ऐं ॿियो पंहिंजे मर्तबा शनास बि हुयो। त हाणे मां शाइर आहियां, वे धंधा खफ़ा छॾे सॼो टाइम शाइरीअ खे ॾियां। हुन पंहिंजे लाइ पैसो ॾोकड़ जो आहे कठो करे रखियो, हुनखे ईअं बदफ़ालो कोन हुयो, बल्कि हिकिड़े दफ़े छा थियो जो सिराज जो जेको टैक्स रिटर्न भरण लाइ आयो त हू ॾाढो परेशान हुयो, सॼे बेड ते पना फैलायल हुआ। मूं चयो साईं हीअ छा आहे? मूंखे चई यार हुन शौकत अज़ीज़ वग़ैरह खे मार पियो, ख़ुदा जी हीअ सिराज थो चए फलाणो कागज़ बि खपे, फलाणो कागज़ खपे। ऐं अंदाज़ो लॻायो हीअ जो आहे सन 1900 अलाए 50 जो को साल ॿुधायईं, हुन में कोई हिन 2000 रुपया ख़ैरपुर पोस्ट ऑफिस में पंहिंजी धीउ जे नाले ते जमा कराया हुआ। हाणे असां हुआसीं तक़रीबन 87 में या 86 में, त उहो जो आहे सो उहे पैसा इलाही थी विया, उहा इलाही टाइम थी विया। मां हिन मां अंदाज़ो लॻायो त हू मूंखे चवंदो हुओ काज़ी जिथे मां वेंदो हुउमि खीसे में हथु विझंदो हुउमि ऐं सम्झंदो हुउमि हीअ पैसा थोरा एक्स्ट्रा आहिनि, उहे मां हिकदमि डिपॉज़िट कंदो हुउमि। त हू हिकिड़ो ज़माने सनास माण्हू हुयो ऐं हुनखे ख़बर हुई त मां रिटायर थींदुमि, मुंहिंजी वॾी उमिरि थींदी, मूंखे ज़रूरत पवंदी, त मजबूरियूं, बल्कि हुनजा पुट एॾो कमाईंदे हुजे बावजूदु हू पंहिंजे पीउ जे अॻियां मुहताज रहिया। हा, उन्हनि उहे डिमांड कंदा हुआ अयाज़ खे, ख़ासि करे डॉक्टर सलीम मूंखे क्लिनिक ठाराइणी आहे, मूंखे हीअ करिणो आहे, मूंखे पैसा ॾियो, हीअ ॾियो। पर शेख साहिबु मूंखे चवंदो हुओ त मां हुनखे चवंदो हुउमि बाबा थोरा पैसा ॾेई सघां थो, घणा पैसा नथा। इन जो मतिलबु इहो आहे हुन वटि हिकिड़ो हैंडसम अमाउंट हूंदो हुयो, तॾहिं त पुटनि जा हुन खां डिमांड कंदा हूंदा आहिनि। अच्छा, अयाज़ साहिब जूं ॿ शादियूं, ॿिन्ही में हुननि जो पाण में हू न करे सघियो त इन्हनि खे को हिकु फैमिलीअ तौरु रखी सघे, उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़ो डिस्टेंट रहियो। मोनिस अयाज़ चवंदो आहे त मां आंटी ज़रीना खे हिकु दफ़े सिर्फ़ु हिकिड़े प्रोग्राम में फंक्शन में ॾिठो, बाक़ी को वास्तो कोन्हे। इन में कॾहिं अयाज़ कुझु तव्हां सां ज़िक्र कयो या उनजी? न, एॾो ख़ासि न। अलबत्ता हिकिड़े ॾींहुं छा थियो जो मूंखे हिकिड़ो पैकेट ॾिनो त काज़ी तूं नौजवान आहीं ऐं हीअ फुल सूट जो कपिड़ो आहे जेको सलीम वियो आहे अमेरिका में मुंहिंजे लाइ वठी आयो। मूंखे चई ॾिस कहिड़ो बेवकूफ़ आहे, हिन खां सियाणो त मुंहिंजो पुटु अनीस आहे जेको अमेरिका वियो त मुंहिंजे लाइ हीअ किताब ई हेॾा सारा किताब वठी आया। मां हिन उमिरि में फुल सूट पाईंदुमि ऐं हिनखे एतिरो सम्झ न आहे, तूं खणी वञ। हा, हीअ जो आहे मूं चयो साईं तव्हां मूंखे चई मां पाईंदो ई न आहे। पर हुन हिकिड़ी ॿिन्ही घर वारनि जे पुटनि जी हुननि जेका कंपेयरिंग कई त हू हुननि खे वधीक लाइक कंदो। हा, हीअ त मजबूरी हुई हिन जी हिकिड़ी फैमिली जी जो हुननि सां गॾु रहंदो हुयो। गॾु रहण मां मुराद रहंदो त पंहिंजे घर में हुयो, उहो बराबरि में सलीम रहंदो हुयो, पर हुनजे बावजूदि छो जो हू पंहिंजी माउ सां गॾु अटैच हूंदा हुआ हुनजा ॿार, उन करे जो आहे सो। अच्छा, शेख साहिबु तमामु ख़ुदि वॾो माण्हू हो ऐं तमामु वॾनि माण्हुनि मां हू इंस्पायर बि रहियो। तव्हांजे आॾो हू कहिड़नि माण्हुनि खां जा वधीक ज़िक्र कंदो हो, उनजा अहवाल कंदो हो, घणो कंहिंजो ज़िक्र तव्हां ॿुधो हुन जे वाता?
माना जीअं को हुजे मसरूर ही कंहिं सियासतदाननि खां थी एॾो मुतासिर रहियो न न ज़ाहिर आहे हा उहो सियासतदाननि खां जेकॾहिं उहो मुतासिर रहियो थोरो घणो उहो बि ज़ाती तालुकात जे बुनियाद ते तूं ज़ुल्फ़ार अली भुटे अच्छा हा पर उहो ईअं त चवंदो त भुटो मूंखे फ़ोन कंदो चवंदो अयाज़ मां इहो जेको आहे सो ज़ुल्फ़ार थो ॻाल्हायां शेख साहब मां जेको आहे भुटो थो ॻाल्हायां त माना जेको पंहिंजो नालो खणंदो सियासी मर्तबो उते न हो उहो सियासी बुनियादनि ते न हुयो शाइरनि कहिड़नि मां शाइरनि मां इहो हाणे तव्हां अहिड़ो इंतिहाई ॾुखियो सुवालु मूंखे इन करे लॻो जो मूंखे हाणे नाला यादि नथा अचनि ख़ासि करे इहो जर्मन ऐं जो आहे सो यूरोपियन शाइरनि मां तमामु घणो मुतासिर रहियो टेगोर खां बि घणो मुतासिर हुयो ऐं बल्कि सिंधी ग़ालिब जो त उहो दीवानो हुयो न ग़ालिब जो त उहो आशिक़ हुयो ग़ालिब मीर ऐं उर्दू क्लासिक छा आहे ॿिया जेके दाग दलवी जो घणो ऐं बेदल हा इहे इन्हनि शाइरनि जो ज़िक्र पोइट्री जे हिसाब क्लासिक पोइट्री जे हिसाब सां ज़िक्र कंदो फ़ारसी शाइरी में बि शानदार ऐं उनजी ख़ूबसूरत फ़ारसी हुई बल्कि फ़ारसी तां ॻाल्हि निकिती त मूंखे इंतिहाई अफ़सोस आहे हिकिड़ो मुकमल किताबु तयारु हुयो मेरे उर्दू और फ़ारसी के पसंदीदा शोर आहे हुन ते शेख साहिबु एॾी महिनत कई जो हू सॼी फ़ारसी जी जेका शाइरी आहे उन में उनखे सिंधी में ट्रांसलेट कयईं उर्दू शाइरी खे सिंधी में ट्रांसलेट कयईं उहो सॼो किताबु तयारु हुयो जेको शेख साहिब जी डेथ थी वञण जे करे हुनजे पोइरनि जी नालाइकी ऐं नाली जे करे उहो किताबु मार्केट में न छपी सघे एतिरा घणा किताब हूंदा अंदाज़न अंदाज़न ॿिनि किताबनि जो त मां गवाह आहियां जेके न छपिजी सघे हिकु त इहो हिकिड़ो ऑटोबायोग्राफी जो सॉरी उहो त छपिजी वियो हा किथे उहो त छपिजी वियो बाक़ी इहो उर्दू वारो किताबु हुयो उन खां पोइ उहो जेको भिठाई जो नावेल मसरूर मां हिन ते ॻाल्हाइण थो चाहियां मां हिन ते जेको आहे सो वधीक जी हा इन नावेल जो पस मंज़र ते बि तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो ऐं इन जे बारे हक़ीक़त जे बारे उहो तक़रीबन 2-2.5 जो आहे चैप्टर हुआ जेको तयारु हुयो पर अयाज़ जी इहा शदीद ख़्वाहिश हुई त इहो नावेल मां वञी हैदराबाद में मुकमिल कयां माना उते रही करे हा हिते मां न करे सघां हू उनखे अलाए इहो दिलि में ख़्यालु हुयो हुन हुन ते कमु बंदि करे छॾियो पाण हैदराबाद कीअं वञिजे उन सिलसिले में हुन जी हूरी जेका धीउ आहे हैदराबाद में हुनजी ट्रांसफर थी उहा डॉक्टर हुई हुनजो घरवारो रूही आहे ऐं घरवारो हिन जो उहो बि डॉक्टर हुयो खेड़ो को हा उहो बि डॉक्टर हुओ हुते सो उहो हैदराबाद में हुन कासिमाबाद में घरु ठाहिरायो ऐं मूंखे अयाज़ कुझु इन सिलसिले में घरु कंप्लीट थी वियो हू शिफ्ट बि थी वियो आहे हिकिड़ो कमिरो रिनोवेशन जे लाइ अयाज़ टेबल कुर्सी AC फलाणा नंढो फ्रिज उन्हनि जे लाइ मूंखे अयाज़ पैसा बि ॾिना जेके मां हुते खेड़े साहिब खे पुॼाए बि आयो हुयुमि बल्कि हुन इहो चयो त साईं इहो शेख साहिब खे असां मना कयो बल्कि महिरबानी करे तव्हां पैसा वापसि खणी वञो मुंहिंजो साईं मां वापसि खणी कोन वेंदुमि हा मां अमानतदार आहियां मां अमानतदार भई तव्हां बि शेख साहिब सां मिलिजो त हुनखे वापसि कयो चई अचो मां तव्हांखे ॾेखारियां हर शइ मूं तयारु करे रखी आहे फ्रिज बि आहे TV बि आहे उते हर शइ मूं तयारु करे रखी आहे सिर्फ़ु शेख साहिबु अचनि हिते जेको आहे पर संभरंदे हुनखे मौत मोहलत कोन ॾिनी ऐं उहो एॾो ख़ूबसूरत हिकिड़े दफ़े छा थियो जो मां हैदराबाद वेंदो हुउमि त मूंखां हिकु माण्हू त पुछंदो हुयो तोसां केरु मिलियो त मूं हुनखे ॿुधायो साईं मूंखे मुराद साहिबु मिलियो मुराद अली मिर्ज़ा भिटाई ते नावेल पियो लिखे त हुन चयो त अच्छा सो छा पियो लिखे हुन में मुराद त मूं चयो सर हू अया जेको हुन ॿुधायो त हू भिटाई जा जेके सफ़र आहिनि उन्हनि जे हवाले सां कुझु लिखणु थो चाहे मूंखे चई त हू भिटाई खे इब्न बतूता तो सम्झे छा हा हाणे अवां ॾिठो आहे हुनजी किताबनि में कुझु टुकड़ा अयाज़ ॾिना आहिनि केॾा शानदार आहिनि हू त मूंखां विसरे ई नथो जो तमर खे भिटाई मुखातिब थी थो चवे त तमर जुती त हा ॾिसो केॾी शानदार सिट त हाणे हीअ छा नावेल हूंदो मां इहो सम्झां थो सिंध में सिर्फ़ु 3 माण्हू जंहिं मां 2 त अलाह खे प्यारा थी विया हिकिड़ो बचियो आहे उहे भिटाई ते लिखी सघनि था बाक़ी ॿियो को जो उन में जेको रोमांस आहे न उन ताईं सिर्फ़ु 3 माण्हू पुॼी सघनि था हिकिड़ो जो हीउ हुयो पंहिंजो परीयो साहिबु शेख अयाज़ ॿियो असांजो एजाज़ मंगी साहिबु हाणे एजाज़ साहिब खे ख़ुदा साञा ॾे उहो बिल्कुलु जो आहे सो आहे भिटाई जी रोमांस ताईं पुॼी सघे हा बाक़ी ॿियो को सिंध में वॾी एॾा अंब गोपांग फलाणा इहे सभु मौजूदु हुजनि पर उहे
भिटाई जे रोमांस ताईं पुॼी न सघंदा। भिटासी जो रोमांस हुयो, न भिटाई रोमांस खां सवाइ आहे ई कोन, बिल्कुलु भिटाई हो ई रोमांस। बिल्कुलु ऐं हीअ लिखनि था हुनजा सफ़र फलाणो हीअ थियो ज़ेर ज़बरूं पिया, इब्ने बतूता, इहो त इब्ने बतूता आहे कोन भिटाई। काज़ी साहब तमामु घणी महिरबानी, वरी तव्हांखे कंहिं ॾींहुं ज़रूरु घुराईंदासीं, या तव्हांखे कुझु यादगिरियूं वरी अचनि त फ़ोन कजो, हिते डिस्कस कंदासीं अची। तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं यकीनन टाइम जी पाबंदी इंतिहाई ज़रूरी आहे। असां त हींअर 1% बि न ॻाल्हायो आहे, बिल्कुलु न ॻाल्हायो। जेके शयूं मूं नोट कयूं उन्हनि ते जे बारे में बि मां न ॻाल्हाए सघियुसि। हीअ सिर्फ़ु असांजी शेख अयाज़ यादगिरियुनि ते पहिरीं किस्त आहे, चलो ॿियूं किस्तियूं अञा हलंदियूं। जे हलंदी त मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी। ऐं उनजो सबबु इहो आहे, महिरबानी करे हीअ रिकॉर्ड रखिजो इहा शइ, त ॾिसो सुभाणे खां अयाज़ ते डॉक्यूमेंट्री ठहे, कोई अयाज़ ते कोई फिल्म ठहे, त माण्हुनि खे मालूम हुजे त उहो कीअं उथंदो, कीअं वेंदो, कीअं ॻाल्हाईंदो, छा कंदो हुयो। त जीअं ग़ालिब ते हिकिड़ी शानदार गुलज़ार हिकिड़ो कर्ज़ जी किस्त लाथी आहे, त असां वटां बि कोई माण्हू किस्त लाहे। भिटाई जे हवाले सां ॾिसो केॾी बदकिस्मती आहे जो असां वटि हुन वटि का मुकमल जो आहे हुनजी बायोग्राफी असां वटि न आहे, ऐं इहो जो आहे हुनजे लिबास जे बारे में मालूम न आहे, रहणी कहिड़ी, माण्हुनि सां कहिड़े माण्हुनि सां ॻाल्हाईंदो, कीअं मुखातिब थींदो हुयो। सो इहो ॾाढो अफ़सोस आहे, पर हीअ अयाज़ बि इन लेवल जो माण्हू आहे, ऐं हुनजी इहे शयूं रिकॉर्ड ते अचणु घुरिजनि। ॿियनि दोस्त अहिड़ा जेके अयाज़ जे रहियो हुजनि विझा, उन्हनि खे बि मां चवंदुमि त उहे बि शयूं ॿुधाइनि जीअं रिकॉर्ड थी वञे। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, उमर काज़ी साहब खां तव्हां शेख अयाज़ जूं सारूणियूं ॿुधियूं। शेख अयाज़ असां सभु त उनखे किताबनि में पढ़ूं था, पर हीअ ख़ुशनसीब माण्हू आहिनि जेके उन सां गॾु एतिरो वक़्तु गुज़ारे सघिया आहिनि। काज़ी साहब खे वरी असां कंहिं ॾींहुं वरी घुराईंदासीं, वधीक ॻाल्हियूं ॿुधंदासीं। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।